पोपट खान कल कुकुर के पकड़े न दे पाई। वो यार कल मैं कुकुर के पकड़े कारे में वाड़ा पहियटो निकरी हुई वरी पकड़े उनके कारे में वाड़ा पहियटो निकरी हुई पो वरी मुके कावड़ आयो मां उनके कुई काई चढ़ी पो वरी चावरी पेटो निकरी हुई। अरे छोरा मुझे पैसा चोरी करियो ही मुखे दे। साहब जी बचपन में जब हमारे माँ बाप मर गए थे ना। अरे गोमी दादा पुत्र पैसा दे। बाबा बाबा मां तोखे चवंदो हुअसि असां कबीले में गद्दार आहिनि ऐं उहो गद्दार कुर्तुगुलू ई अथव जेको जिते बि रिश्तो खणी वेंदा आहियूं उहो वञी उन्हनि खे झलींदो आहे रोकींदो आहे। पुट कहिड़ा कुर्तुगुलू छा थिए? बाबा असांजे कबीले में कुर्तुगुलू चाचो कुर्तुगुलू बाबा इहो ई चवंदो आहे त छोकिरो रोल ठहो। हाणे गद्दारनि खे सुञाणण जो टाइम अची वियोसीं बाबा। मां कुर्तुगुलू खे चङी तरह सुञाणा थो उहो ई नथो चाहे त मुंहिंजो रिश्तो थिए। अरे खबरदार जेको कुछ थई बाहर कढ। अच्छा ए वट। अरे वापस वठ मूं वटि बंदूक न आहे अॼु बची वे। ए वठ यार तो ते एतबार आ सुभाणे बंदूक ॾेखारे वञजाएं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आधा किलो खंड जो त ॾिजां। यार खंड त कान्हे। हल भला हिकिड़ो किलो दाल जो ॾे। यार दाल पाण रखंदा ई कोन आहियूं। यार भला ॿ थेलियूं पापड़ जूं ई ॾे। यार पापा हाणे हमरा वठी वियो। पोइ भला माचीस अथई माचीस? हा यार माची त जाम पिया आहिनि। पोइ दुकान खे तीली छो कोन थो ॾी? हाणे हिन खे ॾिसो साईं हिन जे लाइ वरी कराची में जेको सो प्लाट हुजे त पोइ इहे शादी कंदी। अबा हेॾे इहे जेके सो डिमांडनि खां असांजी तोबा तव्हांखे कराची में प्लाट हिकिड़े दुबई हिकिड़ो लंडन शॉपिंग थिए साईं एतिरो असां ग़रीब नथा करे सघूं। थोरो हल्को हथ रखो त पोइ छड़ो ग़रीब राज़ी थिएव। बकरियूं खपनि हिते। साईं ॿुधो आ त अरिड़हनि ॿारनि खां पोइ निकाह नओं कराइबो। केड़े पुते ये पुट तोखे ॿुधायो? साईं यो वल्लू कोने के बिनारो इने ॿुधायो। चोई बंदूक जो लेसण आहे। तू चाहा वांगर मोहब्बत करे त ॾिस मां बिस्किट आंगे ॿुडी न मरा पहुचो जा। अधु चरियो त असांखे हिननि ड्रामनि कयो आहे। हाणे इहो ॿॾी पहिरियां ख़ुदा और मोहब्बत ॾिठमि वॾो पटको पेड़ो बेड़ो ॿधी दरगाह में वेही रहियसि। बाबो बाबा 3 ॾींहंनि खां वठी ॻोल्हींदो पियो हुते आयो दरगाह ते चई ॾे हाल वाल हिते छा थो करे? मां चयो बाबा मां आशिक़ आहियां। अहिड़ा मोचड़ा आहियां मूंखे चई उतीड़े आशिक़ जा पुट तूं हिते वेठो। बाद में मां सोचियो त मूंसां का छोकिरी ठहियल ई कोन्हे मां हर भरू छो मोचड़ा खाई दरगाह में वेठो। इहा हालत थी वई यार। यार तोड़े पंध कयो अथम 10,000 दा खपनि। हो 1 लख रुपया ॾाॾे ई करे अॼु मानी। लख जी मानी कई थी ॾाॾे तोरे खे ज़िंदा ते कई जा। ओहे जायूं ॾिठुम ओहे वण ॾिठुम जाने तू न हुई उते वरी ॿी फासायम। साथी माशूक गाटो हेड करे अंदर सोती। आवाज कोन तो ॿुधण में अचई। छाजो? अरे दोल जो आवाज पे तो अचे यार। आपको छा है सर? मां जिते भी निकरा तो यो दोल जो आवाज ॿुधी मां जो यकीन कयो अंदर सड़ी तो वञे यार। यार सुठी ॻाल्हि आहे कि शादी थे तू रोई छो तो हिन में? यार असांजे घर में करे दोल जो देता यार से साईं यो रमज़ान कोने पंहिंजे ॻोठ में जंहिंजो मेहन जो बि वाड़ो आहे। साईं रोज़ थी माई कुटेसि ऐं साईं 17 ॿार अथसि। ॻोठ वारा चवनि सां वरी निकाह कर पहिरियों निकाह ख़तमु।
ख़ुदा खे ॾिसो निकाह ते मूंखे घुरायो अहिड़ो पको निकाह पढ़ां 20 ॿार ॼमनि त बि निकाह खे लोॾो ई न यार मां सां त ॻाल्हि ॿुधे मां सां कार थियो थी नाक थियो थी कहिड़ो कल मां सुतो पियो आहियो तो ताक में खमीस मथे टंगी पई बटू मोलाए केरु 15,000 कढी वियो मां सां त ड्राण त न आणो मां घर वञी गणियमि त 3,000 हुया हाँ तुझी ॻाल्हि बि सही आहे पर मूंखे इन माण्हू जी छड़ो ख़बर पए न अहिड़ी तादी कयां जीअं बूढ़े कई ॿारनि सां इंसाफ कयो इंसाफ कयो असां छड़नि सां इंसाफ कयो इंसाफ कयो असां छड़नि जी शादी करायो हिन सियारे में असांखे बचायो असांजी शादी करायो खिलणे माण्हू जी कीअं खिल बंदि कराइजे उनखे छिड़क भराइजे ग़लति या वरी फटाको उछलजे न बा बाक़ी कीअं खिल बंदि थींदसि अदाउनि जी शादी कराइजे अस्सलामुअलैकुम वालेकुम अस्सलाम साहब पासपोर्ट ठाराइणो आहे हा उते वियो ऐं पंहिंजो कार्ड ॾियो अच्छा ही वठो अरे ही त तुंहिंजी घरारी जो कार्ड आहे साहब पाण त बोर्ड ते लिखायो अथव नादरा जो गॾु कार्ड खणी अचिजो हा लिखायो आहे पोइ तूं घरारी जो छो खणी आयो आहे साहब मुंहिंजी घरारी जो नालो त आहे नादरा चाचा मोर कहिड़ा हाल अथव काथे आयो नज़र ई नथा अचो तव्हांजी शिकिल ॾिसण लाइ असांखे 300 रुपए जो पैकेज कराइणो थो पए महिरबानी थैंक यू तव्हांजी महिरबानी ॻाल्हियूं त मिड़ी सभु सोन पर इहो ॿुधायो त माण्हू तव्हांखे चिली मिली छो था चवनि तुझे जेके फूफू ॼण छॾे ॾे तूं वञी कंहिं दुकान ते भुगड़ा बुगड़ा खपा जा छोला बोला खपा अगरि मोटरसाइकिल हलाइण ते अचां न त 100 स्पीड ते हलाए सघां थो पर जो अॻे 2-3 चकर ॿुथ भर किरियो आहे सो हाणे ॿेली अहिड़ी शैतानगिरीअ खां असां कई तो लारी अॾे हलणो आहे हे बाबा अची वियो वदा केतिरा पैसा थिया 20 रुपया आए वठ 10 रुपया यार 20 रुपया तू न वेही आयो वडेरो वात गाड़ो खान जिंदाबाद वडेरो वात गाड़ो खान जिंदाबाद अबा चोर खे हाज़ुर कयो वञे अड़े ठगे तोखे घणा दफ़ा झलियो अथमि त मस्जिद मां पुराणी चोपड़ियूं न चोराईंदो कर बोतार साईं माफ़ कयो ग़लती थी वई ईद वेझी आहे हाणे नयूं चोपड़ियूं चोरी कंदुसि अयाद छा हाल हवाला खुश हां ॾे हवाल किथे गुम लॻो पियो ज़ाहिरी नहीं दफ़ा बस यार राशिद तुंहिंजी दुआ सां टाइम पास थिए थो पियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह लख लानत हुजे ॼमण वारे ॾींहं ते यार बुझो छोरी नईस छाकाणि त दुआ मुंहिंजे धीउ जो नालो आहे हल हेॾी खलक वठी आयो लॻे थो पक 5000 लिखाईंदई हा मूंखे बि ईअं थो लॻे हा अदा घणा लिखां भाऊ 300 रुपया लिखो हाँ एॾी खलक वठी आयूं 300 रुपया थो लिखाई ख़बर कोन अथई केॾी महांगाई आहे ज़ेब कर पुलिस ॾे काल हिननि खे पादर था हणायूं अब पुलिस कने घुरा पसी वठ 1000 रुपया लिखो झल दब